बीबन साहबाजी पकी प्यारा हुई सच्ची यारी गुलाम थी गुलामी में गुलाम थी गुलामी में अरबी सारा उम्र सारी साहबा गुलाम हबीबन साहबाजी पकी प्यारा हुई सच्ची यारी न याद अमड़ हुई न याद हो अब्बो न याद हा बच्चा न याद वतन हो ओ न याद अमड़ हुई न याद हो अब्बो न याद हा बच्चा न याद वतन हो जवन प्या खुश रुगो रहे साई जवन प्या खुश रुगो रहे साई पिरिय खा मथे नाहे जान प्यारी ओ तब शाही छड़े आया लिंगन ते गुण ढके आया ओ तख्त शाही छड़े आया लिंगन ते गुण ढके आया एडो मजो को न हो महलन में एडो मजो को न हो महलन में हेठ तने ते आहत के दी बहारी गुलाम थी गुलामी में अरबी सारा उम्र सारी ओ परे परे खा आशिक अचन प्या न मोटी वन पोही रोई चवन प्या ओ परे परे खा आशिक अचन प्या न मोटी वन पो रोई चवन प्या हरेश सजणता सदके करे हरेश सजणता सदके करे अजीबन वटे अदा उम्र गुजारी ओ कियामत में मुते कुर्बती दा मुखे मुंजा वठी मुंह पवीदा घर जे अग्याम जो घर हुंदले दर जे अग्याम जो तर हुंदले वाह जो मुसा कंदा वफादारी जदे जानब डिठो हुंदो मुर्गी हाक में चयो हुंदो कूड़ो चेहरो ही नथो थी संगे न नजर थी अचे हिते का बि गदारी छॾे विया दर मां तुंहिंजे दर वठण आयो में ॾियण वारा छॾे विया दर मां तुंहिंजे दर वठण आयो में ॾियण वारा झली झोली मूं आ खाली तूं भरे झोली भरण वारा छॾे विया दर मां तुंहिंजे दर वठण आयो में ॾियण वारा सन्नी साउंड पनवादी अब्दुल हादी एंड फरमान अली रियाज अहमद 0300 31 03 0 3 0 3 0 0 14 11 क्या बात है वाह।